नाज़रीन, मिठियाणी टाउन जे ॻोठ लेटनगर जे केतिरनि ई रहवासियुनि मोबाइल फ़ोन जो नेटवर्क न हलण तोड़े वॾा पैकेज हासिल करे खेनि पहुचंदड़ नुक़सान ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कंदे मज़कूरा ॻोठ जे रहवासियुनि क़ासिम चांडियो, आशिक़ चांडियो, संजीव चांडियो, आसिफ़ चांडियो, वकील चांडियो, शहबाज चांडियो ऐं ॿियनि दाईंदे चयो त उहे संदसि ॻोठ में कंहिं मोबाइल फ़ोन जो टावर लॻल न आहे, जंहिं करे वटनि मोबाइल सर्विस न पहुचण करे उहे सख़्तु परेशान आहिनि। हिननि चयो त मिठियाणी टाउन वारे शहर में मोबाइल जा टावर लॻल आहिनि, जंहिंजी सर्विस असां वटि पंहिंजे ॻोठ ताईं पहुचे नथी सघे, जंहिं करे असां शहरनि खां राब्ते वारे सिस्टम तौरु कटियल हुजण सां गॾु कम्यूनिकेशन सिस्टम मवासिलाती निज़ाम खां महरूम बणियल आहियूं। पर हिन तरफ़ इंतज़ामिया को बि ध्यानु ॾियण लाइ तयारु न आहे, न ई खेनि पहुचंदड़ नुक़सान जो अज़ालो थो थिए। हिननि घुर कई संदन ॻोठ में मुख़्तलिफ़ मोबाइल फ़ोन नेटवर्क जा टावर लॻाए ॻोठनि खे इहा बि सहूलियत मुहैया करे परेशानी तोड़े नुक़सान खां बचाए पूरे मुल्क में मोबाइल नेटवर्क जी सर्विस खे बहितर कयो वञे, जीअं आवाम उन मां फ़ाइदो हासिलु करे सघे।